चाकर जे ॻोठ मथां अहिड़ो त भरपूर वार करणो आहे जो न इहो चाकर बचे न ई सावल। असांखे हर हाल में कामयाब थी मोटणो आहे। असां हुन जे ॻोठ ते हमिलो कंदासीं। ॻोठ जे अंदरां मां पंहिंजे सौट सिकुअ खे सभु ॻाल्हि सम्झाए छॾी आहे। हो जेको आहे सांवल जो कमु पूरो कंदो तो ई मूंखे रेस चाकर खान खे मारणो आहे। जबर हिन वक़्तु चाकर जे ॻोठ जे ॿाहिरां चौकी हूंदी, साबी टाइट क़िस्म जी। तूं पंहिंजे ॻोठ खां वाक़िफ़ आहे। असांखे हिन चौकीअ खां पार कराए रुगो चाकर जे घर ताईं पहुचाइजां। पोइ मां चाकर खान जे घर में दाख़िल थींदुसि ऐं हुनखे रसनि सां ॿधी गेले खणी ईंदुसि। पर जेकॾहिं अहिड़ो मौक़ो न मिलियो न त पोइ चाकर खे उते ई पूरो कंदुसि। मां सम्झां थो पहिरों सख़्तु हूंदो, पर असांजी भरपूर कोशिशि हूंदी त रेस चाकर खान जे बंगले ते हमिलो करणो आहे। अचो। वारस सोट सही पियो चए। ही निभागो असांजे ताड़ में आहे। वर अकबर खान असांजे ॻोठ मथां हला कंदो ऐं ही असां ते हमिलो कंदो। इन खे मुंहुं ॾेई वठंदासीं। इहो काॾे वेंदो? अड़े हाल तोखे आराम नथो अचे छा? हिन दोज़ख जहिड़े घर में कंहिंखे आराम ईंदो? हिकु औरत ई घर खे जन्नत बणाईंदी आहे ऐं उहा ई औरत घर खे दोज़ख बि बणाईंदी आहे। हेदर पुट तूं खेर सां अची वएं? जी अम्मा। मानी खणी अचां? अम्मा सोट आयो आहे। अदा ओ त रेस ॾे वियो आहे, अञा त घर कोन आयो आहे। सोट अचे त पोइ गॾिजी मानी था खाऊं। अदा थी सघे त सांवल खे देरि थी वञे, तूं मानी खाई वठ। मां सोट खे ॿाहिरि ॾिसी थो अचां, छो त हिन वक़्तु दुश्मन ॿाहिरियां न पर अंदरि जा बि आहिनि। इन जे करे असांखे हर तरफ़ खां ख़्यालु रखणो ई पवंदो। पुट अल्लाह जी अमान में मालिक साईं तव्हांजो मददगार थींदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।